नाज़रीन, चंबड़ में हलदड़ अल नवीद सुपर लीग डे क्रिकेट टूर्नामेंट जो सेमीफाइनल थी गुज़रियो आहे। वधीक ॾिसूं था ही रिपोर्ट। टूर्नामेंट के चीफ ऑर्गेनाइज़र ज़ोए बोठो ऐं संदसि साथियुनि पारां करायल चंबड़ में नाले अल नवीद सुपर लीग डे क्रिकेट टूर्नामेंट जो पहिरियों सेमीफाइनल थी गुज़रियो। सेमीफाइनल में गड़बड़ 11 टॉस खटे पहिरीं बैटिंग जो फ़ैसिलो कंदे मुक़रर 9 ओवरनि में 2 विकेटुनि जे नुक़सान ते 210 रन्सूं ठाहियूं, जंहिंमें गुलाम रसूल बहितरीन बल्लेबाज़ी कंदे 13 छक्कनि ऐं 5 चौकनि जी मदद सां सेंचुरी मुकमल कई। ज़ैन 7 छक्का हणी 43 रन्सूं ऐं ख़ालिद 6 छक्का हणी 41 रन्स ते नुमाया रहियो। जवाब में मरहूम आरिफ 11 मुक़रर ओवरनि में 5 विकेटुनि जे नुक़सान ते 170 रन्सूं ठाहे सघी, जंहिंमें बाबू 8 छक्का हणी 52, गुलाम नबी 5 छक्का ऐं 2 चौका हणी 40 रन्स ऐं विकी 4 छक्का ऐं 3 चौका हणी 43 रन्सूं ठाहियूं। गड़बड़ 11 40 रन्सुनि तां सेमीफाइनल खटे टाइटल पंहिंजे नाले करे वरितो। बहुत ही अच्छा टूर्नामेंट है और जो है टंडोलियार में ख़ास तौर पे हमारे जो है गांव के इलाके में जो है ऐसे टूर्नामेंट होने चाहिए ताकि क्रिकेट को प्रमोट मिल सके। और जो है माशाल्लाह बहुत अच्छा टूर्नामेंट है और कोशिश करेंगे इंशाल्लाह फाइनल भी जीतें। स्पोर्ट्स ही सबसे ज़्यादा ज़रूरी है सेहत के लिए, क्योंकि अगर हमारे ग्राउंड आबाद होंगे तो हमारे हॉस्पिटल जो है वो खाली हो जाएंगे, वीरान हो जाएंगे। अल्लाह का शुक्र है कि अच्छी परफॉर्मेंस रही, बैटिंग बहुत अच्छी हो गई और 211 रन टारगेट अच्छा बन गया। सामने टीम अच्छी थी, आरिफ मरूम स्पोर्ट्स टंडोलियार की बेस्ट साइड है, लेकिन ये कि टारगेट जब अच्छा हो जाता है तो फिर सामने वाली टीम के पास चॉइसेस कम हो जाती है, क्योंकि उन्हें रन बहुत ज़्यादा बनाने थे, 25 की एवरेज थी लगभग। तो इसीलिए बस अल्लाह का शुक्र अदा करते हैं सेमीफाइनल जीते। और टूर्नामेंट भी इतना ज़बरदस्त लगाया ज़ोएब भाई ने और नवाज़ वालों ने, दिलदार भाई वालों ने, इनकी बड़ी मेहनत है। और हैदर बलोच जो लाइव कवरेज करते हैं, इन सबका बड़ा मिलजुल कर कयूम भाई ऐसे ही टूर्नामेंट कामयाब होते हैं। और चंबड़ की क्रिकेट काफ़ी इंप्रूव कर गई है पहले से, और ऐसे इवेंट अगर होते रहेंगे तो इंशाल्लाह ताला क्रिकेटर अच्छे निकलेंगे और जो कि सिंध को सर्व करेंगे। ने स्कोर 211 रन बना दिए थे, उनको पहली बॉल से एवरेज 25 का हो गया था, तो ये फिर बड़ा मुश्किल हो जाता है डे बॉल में ना, कि पहली बॉल से छक्के लगाने और 25-30 रन ओवर में लेने हैं। फिर वहाँ अगर 1-2 ओवर अच्छे हो जाते हैं ना तो फिर टीम रिक्शट नहीं पड़ पाती और वो फंस जाती है टीम। हमारे 1-2 ओवर अच्छे हुए, फाइनल में सोचा है इंशाल्लाह ताला कि जीतने की कोशिश पूरी करेंगे, अपना 100% देंगे, उससे भी ज़्यादा देंगे जैसे आप टूर्नामेंट में देते हैं। सामने भी अच्छी टीम है, सेमीफाइनल में जसकानी जांबाज है और दूसरी शायद शहीद बबलू, इनका सेमीफाइनल है मेरे ख्याल में। देखें कौन सी टीम आती है फाइनल में, फिर अच्छा बैटल होगा माशाल्लाह। बहुत अच्छा रहा, इधर खेलते हैं, जब खेलते हैं एंजॉय करके खेलते हैं, इधर बहुत अच्छा लगता है। जब भी इधर आते हैं खेलते हैं, एंजॉय करते हैं क्रिकेट को, मज़ा आता है। ऐसे टूर्नामेंट होने चाहिए। बड़े टूर्नामेंट को इतनी टीमों को कवर करना बहुत मुश्किल बात होती है। ज़ोएब भाई ने बहुत अच्छे तरीके से किया और इंशाल्लाह एक टीम एक फाइनल में पहुंच गई, एक सेमीफाइनल है, इंशाल्लाह फिर फाइनल भी इसका बहुत अच्छा होगा। शानदार मुकाबला रहा। इस टूर्नामेंट की बात करें तो ज़ोएब बोठो भाई की, दिलदार पावर, मोहम्मद नवाज, जुल्फकार जिस्कानी, जितनी मैं तारीफ करूँ उतनी कम होगी। 70+ टीमें थी, एक ज़बरदस्त टूर्नामेंट रहा और बड़े बड़े स्कोर देखने को मिले। 2 सेंचुरियाँ इस टूर्नामेंट में, 3 सेंचुरियाँ मिली, जिसमें से एक गुलाम रसूल अभी जो इंटरव्यू देकर गया, 2 सेंचुरियाँ, एक जीशान पांडे की। इस टूर्नामेंट के पास इतने रिकॉर्ड बने, मेरे पास वो रिकॉर्ड लिखे हुए, मैं फाइनल में बताऊंगा, रिकॉर्ड भी मेरे पास है। ओनली इज अ ग्रेट टीम, 70+ टूर्नामेंट एंड ग्रेट 1 टीम ओनली क्वालिफाइड एंड नेक्स्ट टीम इज 2 बेस्ट टीम इज नेक्स्ट ओनली सेकंड सेमीफाइनल। जुल्फकार जिस्कानी इज ग्रेट साइड एंड शहीद बबलू क्रिकेट चांग। तो मेरे ख्याल में अगर देखा जाए तो जिस तरह मैंने टीमें देखी है तो अल्लाह का शुक्र है कि अच्छे टूर्नामेंट के दूसरे मैचेस देखे, मगर एक देखूँ तो जुल्फकार जिस्कानी की टीम का पलड़ा जिस तरह अगर देख रहे तो 100% भारी है। चांग 11 की अगर बात करें उनमें भी अच्छे प्लेयर है, मगर जहाँ 50% देखे तो वहाँ 100 हिकिड़े ही महिनत कोन्हे आई। माशाल्लाह टीम वर्क हूंदो आहे, उनमें मुंहिंजा ही जेके सभु दोस्त आहिनि, बा दिलदार पंवर आहे, दीदार सोलंगी आहे, बा नवाज़ आहे ऐं आमिर आहे, या ॿिया जेके बि दोस्त आहिनि, ज़फ़र सोलंगी वग़ैरह, उहे माशाल्लाह कंटिन्यू हिते अची ऑन ग्राउंड ऑन स्पॉट जी कमु कनि था। उन खां पोइ असांजा कमेंटेटर्स आहिनि, जंहिंमें अनवर शेराणी थी विया, लाला अयाज़ थी वियो, एडी दल थी हलिया, त अहिड़ा दोस्त माशाल्लाह मुंहिंजी टीम में शामिल आहिनि जेके माशाल्लाह महिनत करे रहिया आहिनि। ऐं इंशाल्लाह असां इहो ई दोस्तनि पाण में गॾिजी वचन कयो त असांखे असांजे शहर जी क्रिकेट खे जेको आहे प्रमोट करिणो आहे, कि क्रिकेट तॾहिं ई प्रमोट थिए थी त छोकिरनि खे वधि खां वधीक क्रिकेट ॾेई सघूं। इन ई करे असां जेको DRA टूर्नामेंट में फर्स्ट टाइम जेको आहे 70 टीमूं जेको आहे सो इन में इंक्लूड कयोसीं ऐं उन्हनि खे दावत ॾिनीसीं। माशाल्लाह अॼु 8 टीमूं रही वियूं आहिनि ऐं इंशाल्लाह जेको आहे फाइनल बि
तव्हांजे तावन सां दोस्तनि जी जेको सपोर्ट सां इंशाल्लाह जेको तो उम्मीद है तो तमाम बेहतरीन कंदासीं। ज़हीर पिताफ़ी जेको पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जो जेको तो मेंबर थियो है, सब खां पहिरीं त उनखे मुबारकबाद पेश कंदुसि। असांजी ख़ुशनसीबी आहे जे असांजे डिस्ट्रिक्ट टंडोलायर जे कंहिं मेंबर थियो आहे क्रिकेट बोर्ड जो फर्स्ट टाइम, ऐं उन मां उमेदूं बि लाज़मी असांखे काफ़ी वाबस्ता आहिनि। सभ खां पहिरीं त जेको असांजो मेन जेको चंबल जो स्टेडियम आहे, त आउं बा ज़हीर के तव्हांजे तसलसल सां इहा रिक्वेस्ट कंदुसि त महिरबानी करियो उन ते थोरो जेको नज़रसानी करियो। हुनजो त पहिरीं ॻाल्हि त रस्तो को कोन्हे आई, ठीकु आहे न। उन खां पोइ असां जे टाउन वारनि वटि वञूं था त उहे चवनि था त जेको आहे सो असांजी मालिकी कोन्हे आई, जे ॿिए कंहिं वटि वञूं था त उहे बि चवंदा असांजे हैंड ओवर कोन्हे आई। तव्हां महिरबानी करियो थोरो हिन ते नज़रसानी करियो, कंहिंजे हैंड ओवर करियो ताकी असीं कंहिंखां सवाल त करे सघूं। जेको आहे सो चाहियो त हिते जेको टूर्नामेंट थिया पिए चंबड़ में के 5 टीमुनि जा के 3 टीमुनि जा के 4 टीमुनि जा टूर्नामेंट थिया पिए, ऐं जेको आहे सो दोस्तनि कराया पिए, ऐं उन्हनि चंबड़ जी क्रिकेट खे जेको आहे उजागर पे कयो। तो असां सोचियो त असां बि थोरो जेको आहे सो चंबड़ जी क्रिकेट खे हेल्प ॾियूं, थोरो उथारियूं। इन करे असां जेको आहे सो ज़ोएब भाई जे मशवरे सां असां 70 टीमुनि जो टूर्नामेंट कयो, ऐं तमामु बहितरीनु टूर्नामेंट थियो आहे। सेमीफाइनल थी वियो आहे हिकिड़ो, बाक़ी हिकिड़ो सेमीफाइनल रहियल आहे। इंशाल्लाह फाइनल जेको आहे तो बहितरीनु कंदासीं इंशाल्लाह, अल्लाह में उमेद आहे। ऐं तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां असांजो मोज़िज़ क़ाबिल एतिराम ज़ोएब असां वठो जंहिं एॾी वॾी महिनत सां टूर्नामेंट करायो, तमामु भलो टूर्नामेंट करायो। ऐं हिन में माशाल्लाह काफ़ी असां दोस्तनि ताउन कयो, जंहिंमें दिलदार भाई दीदार सोलंकी, मोहम्मद नवाज़ लाशारी, ज़फ़र सोलंकी, ॿिया बि दोस्त आहिनि असांजा कामेटर आहिनि, जीअं अजब गुल लेगारी, अनवर शेराणी। इंशाल्लाह 70 टीमनि खे एंट्री ॾियणु हिकिड़ी वॾी महिनत आहे, वॾी तारीख़ आहे, छो जो हीउ वॾो इवेंट कराइणु ऐं फ्री एंट्री, ऐं हिन टाइम हीउ टूर्नामेंट कराइणु वॾी ॻाल्हि आहे सर। लेकिन कोशिशि इहा ई कंदा आहियूं त दोस्तनि खे चवंदा आहियूं बाबा अचो असांखे सपोर्ट कंदा रहियो, दोस्तनि खे इहा दावत ॾींदा आहियूं त कोशिशि करो क्रिकेट खे सपोर्ट कंदा रहियो ऐं दोस्तनि खे सपोर्ट कंदा रहियो, ताकी हीउ चंबड़ क्रिकेट ज़िंदा रहे, हमेशह ज़िंदा ई रहे। थैंक यू। गड़बड़ 11 पारां गुलाम सुल खे शानदार इनिंग कैद ने सेंचुरी मुकमल करण ते मैन ऑफ दी मैच करार ॾिनो वियो, जॾहिं त मरूम आरिफ 11 जे बॉलर फरहान पारां बहितरीन बॉलिंग कंदे 2 ओवरनि में 31 रन्सूं ठाहे 3 विकेटूं हासिल कयूं। हिन मैच में बहितरीन रांदीगरनि खे कैश इनामनि सां नवाज़ियो वियो।